उन जो रस्तो वठणो आहे, उन जी छॾियल वाट जंहिंमें हुन ज़िंदगी ॾिनी आहे उन खे वठणो आहे ऐं पाया तकमील ते पहुचाइणो आहे। इहो बशीर खान कुरैशी जो अज़म हुयो ऐं इहा हक़ीक़त आहे त क़ौम खे हाणे पंहिंजी रत सां ईंदड़ नसुल लाइ रस्ता ठाहिणा पवंदा, न कि हवाल कटणा पवंदा। छो त हक़ीक़त थींदी आहे ऐं हक़ीक़त सां ई हक़ीक़ी माॻ माणे सघिबा आहिनि। सिंध मुल्क आहे। बशीर कुरैशी जो ॾोह हुन जो बार बार इहो चवणु त धरती असांजी माउ आहे। सिंधु जो पाणी असांजे लाइ माउ जे थञ मिसल आहे ऐं असां धरती जा वारिस पंहिंजी माउ जी थञ मल्हाईंदासीं।